नेशनल वर्कशॉप बलोचिस्तान में वज़ीर आज़म शहबाज शरीफ शिरकत कंदे ख़िताब कयो त बलोचिस्तान ऐं ॿियनि इलाइक़नि में दहशतगर्दी वधी रही आहे। बलोचिस्तान जी तरक़ी पाकिस्तान जी ख़ुशहालीअ सां ॻंढियल आहे। बलोचिस्तान एराज़ीअ जे हिसाब सां सभ खां वॾो सूबो आहे। बलोचिस्तान जी सक़ाफ़त, तारीख़ ऐं रिवायतुनि उन खे दिलचस्प बणाइनि थियूं। बलोचिस्तान खे कुदरत तरफ़ां अलॻि सुञाणप मिली आहे, जंहिं में केतिरा ई कुदरती वसीला मौजूदु आहिनि। जिना पोस्ट ग्रेजुएट मेडिकल सेंटर में एडवांस्ड आर्थोपेडिक सर्विस ऐं फिलीबोटोमी यूनिट जे इफ़्तिताही तक़रीब खे सिहत वारी वज़ीर डॉक्टर अज़रा पेचुओ ख़िताब कंदे चयो त हीउ जदीद यूनिट ॿारनि जे हॾनि, जोड़नि, रांदुनि सां लॻल धकनि जे ज़ख़्मनि ऐं हॾनि जी बीमारीअ लाइ काराइतो साबित थींदो। हॾनि जे कैंसर वारे मरीज़नि जो आलमी मयार ते इलाज थींदो। मुल्क जे सरकारी शोबनि में पहिरियों भेरो जदीद आर्थोपेडिक सब स्पेशलिटी क्लिनिक ऐं फिलीबोटोमी सेंटर क़ाइमु कया विया आहिनि। इस्लामाबाद हाई कोर्ट बानी पीटीआई इमरान ख़ान जो ट्विटर एक्स अकाउंट बंदि करण वारी दरख़्वास्त ॿुधण लाइ मंज़ूर करे वरिती। गुलाम मुर्तज़ा नाले शहरी पंहिंजे वकील बैरिस्टर ज़फ़रुल्लाह ज़रिए अदालत में दरख़्वास्त जमा कराई त बानी पीटीआई इमरान ख़ान जे गैर क़ानूनी ऐं बदनीयती वारे ट्वीट्स खे हटाइण सां गॾु इमरान ख़ान जो अकाउंट बंदि कयो वञे। इस्लामाबाद हाई कोर्ट जे जस्टिस अरबाब मोहम्मद ताहिर 4 नवंबर ते दरख़्वास्त जी ॿुधणी कंदो, जॾहिं त अदालत तरफ़ां इमरान ख़ान नेशनल साइबर क्राइम सुप्रीडेंट ऑफ जेल्स ऐं ॿियनि धुरियुनि खां जवाब तलब कयो वियो आहे। मनी लॉन्ड्रिंग वारे केस में परवेज़ इलाही जो नालो ख़ारिज करण वारी दरख़्वास्त ते लाहौर जी स्पेशल कोर्ट फ़ैसिलो मुलतवी करे छॾियो। परवेज़ इलाही ऐं संदसि ख़ानदान समेत ॿियनि ख़िलाफ़ मनी लॉन्ड्रिंग केस जी ॿुधणी थी, जंहिं जो फ़ैसिलो अॼु थियणो हो, पर अदालत परवेज़ इलाही जो केस ख़त्म करण वारी दरख़्वास्त ते फ़ैसिलो मुलतवी करे छॾियो। कैडेट कॉलेज पेटारो में इंटर कैडेट कॉलेज स्पोर्ट्स चैंपियनशिप साल 2025 जी तक़रीबूं इख़्तिताम ते पहुची वयूं। तक़रीब में पीपीएमपीए ऐं अॻूणे सूबाई वज़ीर डॉक्टर सिकंदर अली शोरो, प्रिंसिपल कैडेट कॉलेज फैसल इक़बाल, बख्तावर कैडेट कॉलेज नवाबशाह जी प्रिंसिपल डॉक्टर फरीदा शेख, सांगड़ कैडेट कॉलेज जे प्रिंसिपल ज़ीशान अहमद, एसएसटी राशिदाबाद जे प्रिंसिपल एयर वाइस मार्शल रिटायर्ड ताहिर रांझा समेत शागिर्दनि ऐं माइटनि वॾे अंग में शिरकत कई। 4 ॾींहनि वारे चैंपियनशिप तक़रीब में एथलीट्स फुटबॉल, वॉलीबॉल, क्रिकेट, हॉकी ऐं ॿियनि रांदियुनि जा मुक़ाबला कया विया। उन मौक़े ते एमपीए डॉक्टर सिकंदर अली शोरो चयो त नौजवाननि में स्पोर्ट्स जी सरगर्मियुनि में दिलचस्पी सुठी ॻाल्हि आहे। तालीमी इदारनि खे घुर्जे त इल्मी सरगर्मियुनि सां गॾु रांदियुनि जी सरगर्मी खे आम कयो वञे, जंहिं सां शागिर्दनि जी ज़हनी सलाहियत में वाधि थींदी।